आगाह कयूं खे दरिया खनमरी मां रेगुलेटर वटां ॿारड़े जो लाश हथायो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे दरिया खान मरी भरिसां 33 रेगुलेटर वटां ॿारड़े जो लाश हथायो आहे। मासूम ॿारड़े उमर फारूक जो 3 ॾींहंनि खां पोइ लाश 33 रेगुलेटर वटां मिलियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे दरिया खान मरी भरिसां रेगुलेटर वटां ॿारड़े जो लाश हथायो आहे। मासूम ॿारड़े उमर फारूक जो 3 ॾींहंनि बाद लाश मिलियो आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं दरिया खान मरी भरिसां रेगुलेटर वटां ॿारड़े जो लाश हथायो आहे। सदस घर में कोहराम मतल आहे। दरिया खनमरी मां अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया रेगुलेटर वटां ॿारड़े जो लाश हथायो आहे। मासूम ॿारड़े उमर फारूक जो 3 ॾींहंनि बाद रेगुलेटर वटां लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं वरियल सिंधी खां। जी वरियल अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी वरियल अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। असांजो वरियल सां राब्तो न थी सघियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं दरिया खान मरी भरिसां रेगुलेटर वटां ॿारड़े जो लाश हथायो आहे।